हाय ज़माने में ओ यारो बेवफ़ायूं थी वयूं, छा कयां तक़दीर खे जानी जुदायूं थी वयूं। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो ॿियों कलाम ॿुधंदासीं। दोस्तों इन कलाम जो शाइर आहे ग़ुलाम हुसैन कलेरी। तमामु ख़ूबसूरत शाइरी कई आहे। उस्ताद जलाल चंद हिकिड़े प्यारे अंदाज़ ऐं मोहबत भरे अंदाज़ में ॻायो आहे। उस्ताद जलाल चंद जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांदी जो सचो आशिक़ दीवानो ऐं परवानो आहे। दोस्तों हिन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठु रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजुरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठु सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, हाजी मिर्ज़ा ख़ुश्क साहब सऊदी अरब खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मेहमान सिजे मोहब्बत वारे जो जिथे टुकुर खाजे टिकी, और अहमद मोदी की जबाजत एक बधी थी बोली। हाय ज़माने में वो यारो बेवफ़ायूं थी वयूं, हाय ज़माने में वो यारो बेवफ़ायूं थी वयूं। पेशकश कामरान जानी सिंधी। Hey,